आहे उन खां पोइ तमामु असांखे धमकियूं आहिनि मारण जूं साईं रुॻी पुलिस जूं धमकियूं कूड़नि केसनि जूं धमकियूं वॾो असां मसइलो करे छॾियो अथनि ॾियण ॼाण प्रेस और खां असां पोइ ॿियो बि को बाअसर माण्हू गॾियो आहे जंहिंजी असांखे डिटेल पवंदी उनखे बि असां बराए मंज़र ते हाणे हाई कोर्ट में उन जे लाइ पिटीशन दाख़िल कंदासीं ऐं हे असांजा खाता आहिनि उन्हनि जा चेंज कया विया आहिनि बाकरान तालुके में असगर जतोई तपेदार रखियल आहे उन असां सां तमामु उन बि नाजाइज़ी कई आहे ऐं ख़ैरपुर जूसे में बि मुंहिंजे भाउ जी ज़मीन आहे जेको तस्वर नथो ॾिए उन जे लाइ असां आला इदारनि खे अपील आहे त असांजी मदद कई वञे असां सां तमामु ज़ुल्म आहे नाहक आहे वॾी नाजाइज़ी आहे असांखे मारण जूं धमकियूं पुलिस जूं असांखे साईं धमकियूं रुॻी माना कुझु बि थियो उन जा ज़िम्मेवार इहे आहिनि साईं असांजा असां सां तमामु नाजाइज़ी आहे असांजो कब्ज़ो असांखे सदर आसिफ़ बिलावल साहब खे CM साहब खे फरियाल साहब खे असां लारकाणो कमिश्नर SSP लारकाणो DIG असां कंबर SSP खे असांजी ज़मीन तां कब्ज़ो हटाए पुलिस जी धमकियूं मारण जी धमकी आज़ादु कयो वञे असांखे तमामु धमकियूं ॾिनियूं थी वञनि साईं असां सां नाजाइज़ी आहे असां काॾे वञूं